वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां रमज़ान पैकेज इमदादी रक़म डिजिटल वॉलेट ज़रिए ॾियण जी हिदायत। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी हुकूमत जे तजवीज़ कयल रमज़ान पैकेज बाबति इजलास। रमज़ान पैकेज में बहितर ऐं अदायगी जे अमली क़दमनि बाबति जल्द सिफ़ारिशूं ॾियण जी हिदायत। शहबाज शरीफ जो चवणु आहे त यूटिलिटी स्टोर्स में बदउनवानी सबबि हक़दार माण्हू पंहिंजे हक़ खां महरूम हुआ। ग़रीब अवाम में रमज़ान पैकेज इमदादी रक़म जी फ़राहमी डिजिटल वॉलेट ज़रिए कई वञे त जीअं अवाम जी इज़त मजरूह न थिए। असराइती निगरानी जे लाइ डिजिटल डैशबोर्ड ऐं मुनज़्ज़म निगरानी निज़ाम पिणु लागू कयो वञे। मुल्क में पेशेवर पैनू माफ़िया ऐं उन्हनि जी पुठभराई कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि इजलास। FIA जे इमिग्रेशन विंग जी कारकर्दगी जो जाइज़ो। क़ानूनी इमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग जी रोकथाम लाइ जारी मुहिम जो बि जाइज़ो वरितो वियो। घरू वज़ीर जो गैर क़ानूनी इमिग्रेशन में मुलविस माफ़िया ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे सख़्त कार्रवाई जारी रखण जो हुकुम। पेशेवर पैनू माफ़िया ऐं उन्हनि जी पुठभराई कंदड़नि ख़िलाफ़ असराइती क्रैकडाउन जी हिदायत। घरू वज़ीर जो चवण ते इंसानी स्मगलिंग में मुलविस अंसर कंहिं रियायत जा हक़दार न आहिनि। हवाई अॾनि ते इमिग्रेशन चेकिंग जे निज़ाम खे असराइतो बणायो वञे। सिंध वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत ते तरक़ियाती मनसूबनि जी जाइज़े जी अॻभराई बाबति इजलास। वॾे वज़ीर खे मजमूई तरक़ियाती कारकर्दगी, जारी मनसूबनि, इदाराती सुधारनि ऐं बजट जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मुराद अली शाह हिदायत कई त मनसूबा मुकमल थियण खां पोइ असासनि जी पाइदारी, असराइती ऑपरेशन ऐं मरमत खे यकीनी बणायो वञे। मास्टर प्लान तहत सख़्ती सां अमल कयो। सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा रोकिया वञनि। ग़ैर मयारी कम ऐं ग़फ़लत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। KP जो वॾो वज़ीर सुहेल आफरीदी सिंध जे दौरे ते कराची पहुची वियो। हवाई अॾे ते सूबाई वज़ीर सईद गनी सुहेल आफरीदी जी आजियां कई। सईद गनी KP जे वॾे वज़ीर खे सिंध जी सकाफ़त, सूखड़ी अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कयो। सुहेल आफरीदी सूमर ते सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात कंदो। PTI TTP जी सियासी विंग आहे। उन करे PTI जा तर्जुमान TTP ख़िलाफ़ ॻाल्हाइण खां घबराइनि था। TTP पाकिस्तान जी दुश्मन आहे। TTP खे नीस्त नाबूद करे छॾींदासीं। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं पाकिस्तान में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके शहादत जी दुआउनि सां घरां निकिरनि था। आलमी सतह ते तस्लीम कयो वियो आहे त भारतीय जहाज़ किराए विया। 2025 हर हवाले सां कामयाबियुनि जो साल हो। गुज़िरियल साल भारत खां जंग खटी वई अस्करी बर्तरी साबित करण सां गॾु मुआशी कामयाबियूं बि हासिल थियूं। सिंध हुकूमत जमहूरी क़दरनि ते मुकमल यकीन रखे थी। सूबे में फ्री मूवमेंट जी पॉलिसी ते अमल पैरा आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो त KP जे वॾे वज़ीर जी सिनाम ते सिंध हुकूमत पारां खेसि भली कार चऊं था। खेसि मुकमल सिक्योरिटी ऐं प्रोटोकॉल फराहम कयो वेंदो। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त KP जो वॾो वज़ीर पंहिंजे दौरे जे प्रोग्राम खां आगाह करे जेकॾहिं कंहिं जलसे या तक़रीब जे लाइ ग्राउंड घुर्बल हूंदो त उहो बि मुहैया कयो वेंदो। पर इन ॻाल्हि खे यकीनी बणायो वेंदो त का बि सरगर्मी कानून जी भञकिड़ी या अवाम जे लाइ तकलीफ़ जो सबबु न बणिजे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त सिंध हुकूमत तहरीक इंसाफ़ खे जिना ग्राउंड में जलसो करण जी इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। KP जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी जो सिंध में भरपूर इस्तक़बाल कयो वेंदो। मुल्क में मौसम की ख़राबी सबब फ्लाइट ऑपरेशन सख़्त मुतासिर। 6 उड़ामुनि खे मुतबादिल हवाई अॾनि ते लाथो वियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ एयरपोर्ट्स ते ईंदड़ वेंदड़ 50 उड़ामुनि में 11 कलाक ताईं देरि रिपोर्ट। फ्लाइट शेड्यूल मूजिब रियाज़ ऐं दुबई खां ईंदड़ 3 उड़ामुनि खे पिशावर ऐं लाहौर एयरपोर्ट्स ते लाथो वियो। मस्कत, अबूधाबी ऐं दुबई खां पिशावर ईंदड़ 3 उड़ामुनि खे मुतबादिल तौर इस्लामाबाद एयरपोर्ट ते लैंड करायो वियो। इस्लामाबाद खां रियाज़ ऐं जद्दा वेंदड़ 2 उड़ामुनि में 9 ऐं 10 कलाक देरि थी। इस्लामाबाद एयरपोर्ट तां ईंदड़ वेंदड़ मजमूई तौर 21 उड़ामुनि में 1 खां 11 कलाक ताईं देरि रिकॉर्ड। कराची में अख्तियार जे नाजाइज़ इस्तेमाल ऐं ग़फ़लत में मुलविस FIA जे 19 ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे सज़ाऊं। इंस्पेक्टर मारिया नियाज़ सरकारी रिहाइशगाह ते कब्ज़े ऐं
गैर हाज़िरी जे इल्ज़ामनि ते नौकरी मां बरतरफ़ सब इंस्पेक्टर काशिफ रियाज़ अहमद खे गैर क़ानूनी उज़वनि जे वापार में मुलविस गिरोह खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ कयो वियो। सब इंस्पेक्टर तसदुक़ हुसैन ऐं सब इंस्पेक्टर अहमद वक़ार खे गैर क़ानूनी छापनि ऐं नाक़िस जांच करण जे इल्ज़ाम ते मुलाज़मत खां फ़ारिग़ कयो वियो। टेक्निकल असिस्टेंट इनायतुल्ला खे गैर ज़िम्मेवारी ऐं गैर क़ानूनी इमिग्रेशन क्लियरेंस ॾियण जे इल्ज़ामनि ते मुलाज़मत मां हटायो वियो। वादे तीरा में ऑपरेशन की तैयारी इलाइक़े वारनि जी लटपलाण सुभाणे खां शुरू थींदी। सूबो ख़ैबर पख्तूनख्वा जे ज़िले ख़ैबर जे वादे तीरा जे इलाइक़े मैदान मलिकदीन खेल मां लटपलाण कंदड़ माण्हुनि जे लाइ रजिस्ट्रेशन जो अमल गुज़िरियल 3 ॾींहनि खां जारी। शेड्यूल मूजिब 10 जनवरी खां बाज़ाब्ता तौर लटपलाण जो अमल शुरू कयो वेंदो। हाणे ताईं मजमूई तौर ते 2500 खां वधीक ख़ानदाननि जी रजिस्ट्रेशन कई वई आहे, जिन मां 176 ख़ानदाननि खे नादरा समेत ॿिनि लाॻापियल खातनि खां क्लियरेंस मिलण बाद शुरूआती तौर हर ख़ानदान खे 2,50,000 रुपया माली मदद तौर फराहम कई वेंदी। बेरोज़गारी, महांगाई, मुआशी बुरान जो शिकार आवाम परॾे वञण लॻो। साल 2025 में 7 लख खां वधीक पाकिस्तानी परॾे में रोज़गार लाइ विया, जिन में 18,352 आला तालीम याफ़्ता माण्हू शामिल। ब्यूरो ऑफ इमिग्रेशन परॾे वेंदड़ माण्हुनि जी डेटा जारी करे छॾी। ब्यूरो ऑफ इमिग्रेशन मूजिब साल 2025 में 7,62,499 पाकिस्तानी परॾे में रोज़गार लाइ विया। साल 2024 में 7,27,381 पाकिस्तानी परॾे विया। दस्तावेज़नि में ॿुधायो वियो त साल 2025 में 5,659 अकाउंटेंट, 10,503 बोर्डची, 3,695 डॉक्टर्स ऐं 5,946 इंजीनियर्स परॾे विया। दस्तावेज़नि मूजिब साल 2025 में 1,640 नर्सूं, 1,725 उस्ताद, 1,63,718 ड्राइवर ऐं 6,475 इलेक्ट्रीशियन परॾे रोज़गार लाइ विया। ब्यूरो ऑफ इमिग्रेशन मूजिब साल 2025 में 4,65,138 मज़दूर, 5700 मिस्त्री, 12,703 टेक्नीशियन, 11,777 मैनेजर, 2306 प्लम्बर ऐं 2,027 वेटर बि रोज़गार लाइ परॾे विया। दस्तावेज़नि में ॿुधायो वियो त साल 2025 में 18,352 आला तालीम याफ़्ता माण्हू, 13,657 इंतिहाई माहिर ऐं 2,22,171 माहिर माण्हू परॾे हलिया विया। दस्तावेज़नि मूजिब 42,257 नीम माहिर ऐं 4,66,062 गैर माहिर माण्हू परॾे विया। दस्तावेज़नि में ॿुधायो वियो त 5,30,256 पाकिस्तानी सऊदी अरब, 52,664 माण्हू मुतहदा अरब इमारात, 68,376 पाकिस्तानी कतर, 37,726 बहरीन, 6,590 कुवैत ऐं 39 पाकिस्तानी ॾखण कोरिया विया। दस्तावेज़नि मूजिब साल 2025 में 1,005 पाकिस्तानी रोज़गार लाइ अमरीका, 4,355 बरतानिया, 984 जर्मनी ऐं 813 इटली विया। इन खां सवाइ साल 2025 में 2,230 पाकिस्तानी रोज़गार जे लाइ चीन, 2,210 जापान ऐं 1,109 रोमानिया विया। बेहतरीन सिफारतकारी सबब पाकिस्तान ख़िते में ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो। आलमी मैगज़ीन दी डिप्लोमेट जो चवणु आहे त अमरीका सां बहितर लाॻापा ऐं चीन सां मुतवाज़िन स्ट्रेटेजिक लाॻापा बरक़रार रखण सां पाकिस्तान पाण खे ज़िम्मेवार रियासत साबित कयो आहे। चीन ख़िते में पाकिस्तान जे वधंदड़ असर ऐं उन जे असराइती सिफारतकारी जी वाखाण कई। चीन पाकिस्तान खे गॾियल क़ौमनि जे सलामती काउंसिल जी मेंबरशिप ऐं शंघाई सहकारी तंज़ीम जी सदारत लाइ मज़बूत उम्मीदवार समुझे थो। दौजांप वेझो मोहम्मदपुर वारे इलाइक़े में कार इल्ज़ामित ॿिठो क़त्ल ॻोठ मोहम्मद आरिफ जखराणी में जवाबदारनि फायरिंग करे पंहिंजी भाॼाई ऐं नौजवान ज़फ़र अली खे क़त्ल करे छॾियो। वाक़िए खां पोइ जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे त ॾेरनि पंहिंजी भाॼाई ऐं नौजवान खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। ख़ैबर सां पसंदि जो पणो कंदड़ नौजवान क़त्ल ए सेक्शन थाणे जे हद ॻाढ़ी पुल वेझो रिसालत अली राजपूत खे गोलियुनि जो खाध बणायो वियो। पुलिस क़त्ल जे इल्ज़ाम 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि मूजिब पसंदि जी शादी करण ते नौजवान खे क़त्ल कयो वियो। SSP खैरपुर जो चवणु आहे त शुरूआती जांच रिपोर्ट मूजिब नौजवान खे गैरत जे नाले ते क़त्ल कयो वियो। क़त्ल में मुलविस 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।
कोटलालू में उड़ी विगे बनीगरियूं फ़ौज 7 वरहनि जी सुहाना ऐं 2 वरहनि जी ताहिरा उरड़ी सबब हयाती विञाए वेठियूं। इलाइक़े वासियुनि मूजिबि केतिरा मासूम ॿार उरड़ी में वरितल आहिनि। डॉक्टर्स जी टीम उमाणे बीमार ॿारनि जो इलाज करायो वञे। गिम्स अस्पताल में अमले जी मुबैना गफलत सबब ठरी मीरवा वासी नौजवान फौत। वारसन जो इमरजेंसी अॻियां लाश रखी एहतजाज। वारसन मौजूद तराब अली जी तबियत ख़राब थियण सबब खेर गिम्स में दाख़िल करायो वियो। सेखड़ाट अमले पारां ग़लत इंजेक्शन लॻण सबब तराब तड़पी फौत थियो। गफलत कंदड़ अस्पताल अमले ख़िलाफ़ कार्रवाई की वञे। डायरेक्टर गिम्स जो चवणु आहे त नौजवान जी फौतगी में अमले जी गफलत साबित थींदी त कार्रवाई कई वेंदी। पीरुलाशहरी वेझो क़त्ल थियल नौजवान कैलाश कोहली जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ बद्दी में पीर चौक ते ॿिए ॾींहुं बि धरणो रोड ब्लॉक। धरणे में हज़ारे माण्हू शरीक। वारसनि जो चवणु आहे त कैलाश कोहली जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थियण ताईं धरणो जारी रहंदो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ मातली में जस्कम जो एहतजाजी मुज़ाहिरो। हाजी सिंह जावेद आलम ओडो दादू में 6 जनवरी ते थींदड़ पुलिस जे मुबैना मुक़ाबले जी बाज़ाब्ता जांच जो हुकुम ॾेई छॾियो। एसएसपी हैदराबाद खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कंदे 10 ॾींहनि अंदरि रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत। इंक्वायरी ऑफिसर मुक़ाबले जी असल हक़ीक़त ऐं जवाबदार जे मुख़्तलिफ़ केसनि में मुलविस हुजण बाबति जांच कंदा। नादिर जमाली खे मुबैना पुलिस मुक़ाबले में मारियो वियो हो। ईरान में मुआशी बहरान ख़िलाफ़ मुल्क गीर मुज़ाहिरनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। 100 शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। मुज़ाहिरीन ऐं सिक्योरिटी एहलकारनि समेत 47 खां वधीक माण्हू मारिजी चुका। समूरे मुल्क में इंटरनेट सर्विस मुअत्तल। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनई जो चवणु आहे त ईरान किराए जे फ़ौजियुनि खे बर्दाश्त न कंदो। कुझु फ़सादी अवामी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाए ट्रंप खे ख़ुशि करणु चाहिनि था।